Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. मुल्क लाइ जिन जी इज़त करण लाज़मी आहे उहे बि सवालिया बणिजी रहिया आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मुल्की हालतुनि खे गंभीर ऐं परेशान कंदड़ करार ॾींदे चयो आहे त जिन खे जेलनि में हुजणु घुरिजे उन्हनि खे उहिदनि ते विहारियो वियो आहे। साम्राजी एजेंट्स पंहिंजे मफ़ादनि लाइ नाले जी सिरुनि खे ताज महल में सजाए छॾियो। इमरान ख़ान जे इस्लामाबाद मार्च वारे सॾ सां दुनिया हैरान थी वेंदी। अहिड़ो सटको ईंदो जो मौजूदा हुकूमत पाकिस्तान जी सभ खां घटि मुदे वारी हुकूमत हूंदी। मुल्क ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियणु न ॾिनी वेंदी। इंटेलिजेंस एजेंसीज़ साज़िशुनि ख़िलाफ़ ॾींहुं राति कमु करे रहियूं आहिनि। DGISPR जो चवणु आहे त इंटेलिजेंस एजेंसीज़ ऐं इदारा भरपूर नमूने कमु करे रहिया आहिनि। पाकिस्तान ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश कई त उहा कामयाब थियणु न ॾिनी वेंदी। इमरान ख़ान मुल्क दुश्मन ज़रिए सां फंडिंग हासिल कई। हू दुश्मन मुल्क जी एजेंडा ते हली रहियो आहे। आइनी भञकड़ी ते स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त इमरान ख़ान स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खां आइन जी भञकड़ी कराई, मथां वरी आइन टोड़ींदड़नि खे हीरो करार ॾिनो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे आइनी ड्यूटी निभाई ऐं इमरान ख़ान खे वज़ीर आज़म जी हैसियत सां तोहफ़ा मिलिया हुआ, पर हू चवे थो त मुंहिंजा तोहफ़ा मुंहिंजी मर्ज़ी। इहे तोहफ़ा इमरान ख़ान न पर मुल्क जे अवाम जी मिल्कियत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा नाला ECL मां ख़ारिज। मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, शाहिद ख़ाकान अब्बासी ऐं एहसन इक़बाल सूदो 100 नाला ECL मां कढिया विया। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त नई पॉलिसी तहत ECL मां नाला कढण जो सिलसिलो कुझु ॾींहंनि ताईं जारी रहंदो। कराची मां गुम थियल दुआ ज़हरा जो पतो न पइजी सघियो। एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमण जो चवणु आहे त दुआ ज़हरा जी ॻोल्हा लाइ हर रुख में जांच कई पई वञे। मिसिंग लिंक्स बि ॻोल्हे रहिया आहियूं। दुआ ज़हरा जे केस में पुलिस क्ल्यूलेस आहे। खेसि हथु करण लाइ पुलिस जदीद टेक्नोलॉजी बि इस्तेमालु करे पई। अहिड़नि हसास मामलनि ते घणो बहस करण सां जांच ते असरु पवंदो आहे। कादरपुर जे कचे मां अगवा थियल नौजवान जे वारसनि जो घोटकी में क़ौमी शाहराह ते धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरी ई देरि ताईं गाॾियूं बीहिजी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस नौजवान शमन चाचड़ खे बाज़ियाब न करायो आहे। घर में रोज़ राड़ो मथियलु आहे, पर पुलिस जे कन ते जुए बि नथी सुरे। पुलिस जी ख़ातिरी बावजूदि वारसनि जो धरणो ख़तमु करण खां इनकार। नौजवान बाज़ियाब न थियण जी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिता। कश्मीर में कुझु ॾींहं अॻु पसंदि जो परणो कंदड़ नौजवान जी भेण अगवा। नारी जे वालिद भाऊ सुमरो जो चवणु आहे त पुटु कुझु ॾींहं अॻु ग़ुलाम जान खोसो जी धीउ सां पसंदि जो परणो कयो। नारी जा वारिस बासर वॾेरे जी टियाकड़ी सां खेसि घर वापसि वठी विया। गुज़िरियल ॾींहुं ग़ुलाम जान खोसो साथियुनि सां गॾिजी घर ते हमिलो कयो ऐं पलान में धीउ नादिया सुमरो खे अगवा करे विया। हद जी पुलिस धीउ जी बाज़ियाबी लाइ का कार्रवाई नथी करे। पुलिस नारी जे अगवा जी तरदीद कंदे चयो आहे त धुरियुनि में संगावती तकरार हलंदड़ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाहि लॻण जे वाक़िअनि में घटिताई न आई। मनहड़ो भरिसां ॻोठ ग़ुलाम कादर रांझाणी में चुल्हि जी चिड़ंग मां बाहि भड़की पई। चइनि पोरहतनि जा घर अलह तलह सूदो सड़ी रख। थरड़ी मोहब्बत में पोरे जे घर खे बाहि विकोड़े वरितो। अनाज ऐं हंध बिस्तरनि सूदो। घर में रखियलु समूरो सामान ख़ाक थी वियो। इतला बावजूदि फायर ब्रिगेड गाॾियूं न पहुतियूं। इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिशुनि सां बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। फरीदाबाद में बाहिसाने जे मुतासिरनि घरनि जी बहाली ऐं इमदादी चेक ॾियण लाइ इंतिज़ामिया तरफ़ां तयारु कयल फ़हिरिस्त रद्द करे छॾी। मुतासिरीन जो चवणु आहे त घर ठाहिण ऐं माली इमदाद में मनपसंद माण्हुनि खे नवाज़ियो पियो वञे। हक़ीक़ी मुतासिरनि जी का बि सहायता नाहे थी। बाहि सबबि 100 खां वधीक घर सड़ी विया, पर शुरूआती तौरु रुगो 40 घर ठाहिया पिया वञनि।
काड़े जी गर्मी में खैमन में रहण ॾुखियो आहे। बाहि मुतासिरनि माली इमदाद जी शफ़ाफ़ विर्छ जो मुतालबो करे छॾियो। केन शाह में नौजवान पंहिंजो नाज़ुक उज़वो वठी छॾियो। गणती जोगी हालत में चाणका अस्पताल लाड़काणो मुंतकिल। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। ऐं सिंध जे नौजवाननि तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन बहाल करण जो मुतालबो। ट्विटर ते रेस्टोर SPSC टॉप ट्रेंड बणियल। सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे फौरी बहाल करे नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं ॾियण जो मुतालबो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।